नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे सुल्तानपुर में ख़बर ॾींदा हलूं त सुल्तानपुर वेझो ॻोठ दीन मोहम्मद पीताफ़ी जे रवासी ग़रीब पोरियत हामिद अली पीताफ़ी मासूम ॿारणे ॻोठाण सां गॾिजी सुई सिलेंडर गैस कंपनी इंतज़ामिया जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज कयो है। इन मौक़े ते मुतासिर ॻोठाणे मीडिया आॾो दाईंदे ॿुधायो है त 10 साल पहिरीं गैस कंपनी इंतज़ामिया मुंहिंजे घर जी ज़मीन मां 2 पाइप लाइनूं इहो चई विछायूं हुयूं त असांखे पाइप लाइनूं विछाइण ॾियो, पोइ अवां हिन मथां भले घर अॾे वेही रहिजो। जंहिं बाद मां पोरियो करे वॾी महिनत सां घर ठारायो। हाणे कुझु वक़्त खां गैस कंपनी इंतज़ामिया जा माण्हू घर जी चादर चौदीवारी जो तक़दस पामाल कंदे घर में दाख़िल थी घर ढाइण जूं धमकियूं ॾेई वापसी मोटी वञनि था, जंहिं सबब मां सख़्त परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियां। मुंहिंजी ॿी का बि ज़ाती ज़मीन या मिल्कियत न आहे। हिन आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त गैस कंपनी जी नाजाइज़नि जो नोटिस वठी मुतबादल ज़मीन ख़रीद करे ॾिनी वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।